वेलकम नाज़रीन, अहम ख़बर ताईं पहुचाईंदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सऊदी अरब के कर्ज़ की वापसी जा कारण साम्हूं आणण जो मुतालबो करे छॾियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त $3 अरब जो कर्ज़ वापसि करण लाइ चीन खां कर्ज़ वरितो वियो। इमरान ख़ान सॼी दुनिया में किश्तो खणी घुमी रहियो आहे। पाकिस्तानी इमरान ख़ान जी नाअहली जी क़ीमत अदा करे रहियो आहे। अहम ख़बर ताईं पहुचायूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सऊदी अरब के कर्ज़ की वापसी जा कारण साम्हूं आणण जो मुतालबो करे छॾियो आहे। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त $3 अरब जो कर्ज़ वापसि करण लाइ चीन खां कर्ज़ वरितो वियो। इमरान ख़ान सॼी दुनिया में किश्तो खणी घुमी रहियो आहे। आगाह कयो अव्हांखे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सऊदी अरब के कर्ज़ की वापसी जा कारण साम्हूं आणण जो मुतालबो करे छॾियो आहे। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त $3 अरब जो कर्ज़ वापसि करण लाइ चीन खां कर्ज़ वरितो वियो। इमरान ख़ान सॼी दुनिया में किश्तो खणी घुमी रहियो आहे। पाकिस्तान इमरान ख़ान जी नाअहली जी क़ीमत अदा करे रहियो आहे। नाज़रीन, अहम ख़बर ताईं पहुचायूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सऊदी अरब के कर्ज़ की वापसी जा कारण साम्हूं आणण जो मुतालबो करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं इस्लामाबाद में ब्यूरो चीफ कुर्बान बलोच खान। जी कुर्बान, छा तफ़सील आहिनि? जी, पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी एक दफ़ो ॿीहर वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं पीटीआई की हुकूमत के तनक़ीद जो निशानो बणायो आहे। मुल्क में महंगाई ऐं ॿियनि मसइलनि के हवाले से पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिकिड़ो बयान जारी किया है, जैमें हुन वज़ीर आज़म इमरान ख़ान की जेके पॉलिसियूं मुआशी सादी पॉलिसियूं ऐं जेके गवर्नेंस है उन जेके तनक़ीद जो निशानो बणायो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान सऊदी अरब खां $3 अरब वरिता, पर उन जे जेके वापसी जा न करे सघिया, उन जा तफ़सील अवाम खे ॾिना वञनि। ऐं उनजो चवणु आहे त अलमियूं आहे त सऊदी अरब खां $3 अरब वठी उनजी वापसी जे लाइ कर्ज़ वरी चीन खां वरितो वियो। ऐं उन सां गॾोगॾु मुल्क में महांगाई आहे, ईद जी हवाले सां अवाम जेको आहे ख़रीदारी लाइ परेशान आहे, वसीला मुयसर न आहिनि। पर इमरान ख़ान पनी ॻाल्हि में वेठो आहे, हुनखे अवाम जे मसइलनि जी का ख़बर न आहे। इन चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान के चंदे जो गॾु करण जो वसी तजुर्बो आहे, पर खेसि यादि रखणु घुरिजे त मुल्क चंदनि सां न आहिनि हलंदा। ऐं इन वज़ीर आज़म मुल्क में सॼी दुनिया में किश्तो खणी ख़ैरात घुरी पाकिस्तान के बदनाम कियो आहे। ऐं ही जेका सूरत हाल आहे मुल्क लाइ इंतिहाई ग़लती वारी आहे। त जी ठीकु आहे कुर्बान, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।